पंहिंजा लिकल ऐं पोशीदा गुण सुञाणो, उन्हनि खे ॻोल्हियो, कतब आणे ज़िंदगी संवारियो। हर माण्हू गुणवान आहे। हीउ जेको मालिक असांखे ज़हन ॾिनो आहे उन में अनेक ऐं अणगणिया अणखट गुण हूंदा आहिनि ऐं हज़रत इंसान एके चार क़ाबिलियतुनि ऐं सलाहियतुनि सां मालामाल आहे। रुगो उन्हनि खे सुञाणणु, ॻोल्हे लहणु ऐं इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। चवंदा आहिनि त माउ बि ॿार खे तेसि ताईं खीरु कोन धाराईंदी आहे जेसि ताईं ॿारु रोए नथो। सलाहियतूं त हर कंहिं इंसान में हूंदियूं आहिनि, पर उहे सलाहियतूं ऐं क़ाबिलियतूं निकिरी निर्वार ऐं उजागर कीअं थियनि ऐं वरी कमु कीअं आणजनि जो उन्हनि मां फ़ाइदो हासिलु थी सघे। काफ़ी सारा माण्हू गुणवान हूंदे सूंदे बि सुस्ती जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं पंहिंजा गुण कमु कोन आणींदा आहिनि। हालांकि उन्हनि में अनेक सलाहियतूं ऐं क़ाबिलियतूं ऐं गुण मौजूदु हूंदा आहिनि, पर उहे मायूसी जो शिकार थी वेही रहंदा आहिनि। फ़क़ति इहो सोचे वेही रहंदा आहिनि त मियां फ़लाणो कमु करियां त नतीजो ख़बर न आहे कहिड़ो निकिरंदो। उन ॻाल्हि खे ज़हन में रखी कंहिं बि कमु करण खां नाबरी वारे वेही रहंदा आहिनि। हक़ीक़त में ईअं न करणु घुरिजे। सुस्ती फिटी कजे, हिमत करे पाण ते यकीन रखी कंहिं न कंहिं कम में हथु विझणु घुरिजे ऐं महिनत जो दामन न छॾणु घुरिजे। मुसलसल जदोजहद, जाखोड़ ऐं जुस्तजू ऐं जफ़ाकशी कंदा रहो। अहिड़ी लॻातार जुस्तजू ऐं जाखोड़ करण सां हिकिड़ी कामयाबी ज़रूरु मिलंदी। बाक़ी रुगो हथ ते हथु रखी वेही रहिबो त कुझु बि हासिलु कोन थींदो। हिकु माचिस बाक्स जो ई मिसाल पेश करे सघिजे थो। तीली त बाहि ॿारण जे लाइ मख़सूसु कयल आहे, पर जे तव्हां में सलाहियत आहे ऐं उनखे कम में आणे तीलियुनि मां का बि नई चीज़ ठाहे सघो था। खजी जा फड़ा ॾिसो, उन्हनि मां बि काफ़ी शयूं तव्हांखे ठहियलु मिलंदियूं। काना ॾिसो, तीलियूं ॾिसो, पन ड्रब ॾिसो, उन्हनि मां बि अनेक शयूं ठहनि थियूं। रेती या पथर, सामूंडी कोॾियूं जिन ते का बि ख़र्च जी लागत नथी अचे। जिन माण्हुनि में सलाहियत आहे त उन्हनि मां बि काफ़ी शयूं जोड़े मार्केट में विकिणी नाणो कमाए रहिया आहिनि। जेतिरो पंहिंजा गुण ॻोल्हे लहंदा ऐं जेतिरे क़दुरु उन्हनि खे कम में आणींदा त कामयाबी बि ओतिरे क़दुरु ई मिलंदी। पहिरीं इहो ॾिसो त तव्हां छा था करे सघो ऐं छा छा नथा करे सघो। थोरो पाण मुतलिक़ गौर करियो, सोचो, वीचार करियो, पोइ जेको करे सघो था उहो करियो। अॼु जो कमु सुभाणे ते न छॾियो, उथो ऐं हींअर साण ई कम खे जुंबी वञो। पोइ ॾिसो, यकीन ॼाणो तव्हां मां मायूसी मोकिलाई वेंदी ऐं महिनत मां हासिलु कयल नतीजो जॾहिं ॾिसंदा त पोइ ॾाढा ख़ुशि थींदा।